नाज़रीन, चीफ जस्टिस जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स ॾिना आहिनि त वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेइतमादी रिथ ते वोट त हर सूरत में थींदो, विधल वोट खे न ॻणण तोहिन जोॻो अमल हूंदो। वोट जी ॻणप खां पोइ ॾिठो वेंदो त छा करणो आहे। सुप्रीम कोर्ट में आइन जे आर्टिकल 63 जी तशरीह लाइ दाख़िल कयल सदारती रेफरेंस ऐं बेतमादी रिथ ते वोटिंग वारे ॾींहुं टकराव खे रोकण लाइ सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। दरख़्वास्तुनि ते ॿुधणी चीफ जस्टिस जस्टिस उमर अता बंदियाल जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच कई, जंहिंमें जस्टिस एजाजुल हसन, जस्टिस मुनीब अख्तर, जस्टिस मज़हर आलम मियां खेल ऐं जस्टिस जमाल खान मंदोखेल भी शामिल आहिनि। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ ते वोट त हर सूरत थींदो, विधल वोट खे न ॻणण तोहिन हूंदी। वोट खे ॻणण खां पोइ ॾिठो वेंदो त छा करणो आहे। चीफ जस्टिस चयो त जेकॾहिं तव्हां अलल ऐलान वोट ॾिनो त मतिलबु तव्हां पार्टी त छॾे ॾिनी, पोइ मामिलो इलेक्शन कमीशन ऐं सुप्रीम कोर्ट वटि अची वञे थो, छाकाणि त असुलु मामिलो त नाअहली जे मुद्दे जो आहे। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त आर्टिकल 63 में हिकु तरीक़ेकार मौजूदु आहे। अदालत जो कमु ख़ाली जाइ भरण न आहे। अहिड़ा मामला रेफरेंस न पर पार्लियामेंट में हल थियणु घुरिजनि। उन मौक़े ते अटार्नी जनरल बि एतराफ़ कयो त वोट विझण खां सवाइ आर्टिकल 63A जी कार्रवाई नथी थी सघे। ॾिसणो इहो आहे त वोट विझण खां पोइ मेंबर सां छा थींदो। चीफ जस्टिस चयो त अटार्नी जनरल साहब, असां अॻी सियासी पार्टियुनि खे नोटिस जारी करे चुका आहियूं, जंहिं ते अटार्नी जनरल चयो त सूबनि में समूरियूं सियासी पार्टियूं अॻी नुमाइंदगी रखनि थियूं। जस्टिस उमर अता बंदियाल चयो त चइनी सूबनि खे मदद लाइ नोटिस जारी करे चुका आहियूं। पहिरियां सूबनि खे बाक़ाइदा नोटिस जारी कंदासीं। सिंध हाउस जी FIR वारे मामले ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। अटार्नी जनरल चयो त JUI ऐं PTI ज़िले इंतज़ामिया सां मुलाक़ात कई आहे। JUI कश्मीर हाईवे ते धरणे जी दरख़्वास्त कई आहे। कश्मीर हाईवे अहम रोड आहे जेको एयरपोर्ट ॾांहुं वञे थो। समूरियुनि पार्टियुनि जा मेंबर उतां गुज़रण बाद ई इस्लामाबाद अचनि था। चीफ जस्टिस चयो त ख़बर नाहे त बेतमादी रिथ ते वोटिंग कॾहिं थींदी, पर अदालत चाहे थी त सियासी पार्टियूं आइन जे दिफ़ा में बीहनि। जस्टिस एजाजुल अहसन चयो त जमहूरी अमल जो मक़सदु रोज़मर्रा जे मामलनि खे मुतासिर करणु न आहे। जंहिं ते JUI जे वकील कामरान मुर्तज़ा चयो त दरख़्वास्त में वाज़े कयो वियो आहे त असां कानून ते अमल कंदासीं। असांजो जलसो ऐं धरड़ो पुरअमन हूंदो। चीफ जस्टिस JUI जे वकील सां ॻाल्हाईंदे चयो त हुकूमत वारा तव्हां खां डिॼनि था, जंहिं ते अदालत में टहकड़ा पइजी विया। ॿुधणी दौरान एडवोकेट जनरल सिंध चयो त IG इस्लामाबाद सां ॻाल्हि ॿोल थी आहे। हू पुलिस जे क़दमनि मां मुतमिन आहिनि। जंहिं ते चीफ जस्टिस चयो त सुठी ॻाल्हि आहे त पुलिस कानून मूजिबि कार्रवाई करे रही आहे। सूबाई हुकूमतूं बि लिखत में जवाब दाख़िल कराइनि। लिखत में जवाब अचण ते सदारती रेफरेंस ॿुधण में सवलाई थींदी। अटार्नी जनरल चयो त सियासी पार्टियुनि जा मेंबर ग़लति सरगर्मियुनि में मुलविस थिया। जंहिं ते जस्टिस एजाजुल अहसन पुछाणो कयो त छा JUI तरफ़ां तलब कयल जाइ रोड आहे। अटार्नी जनरल चयो त JUI रोड जे वेझो जाइ घुरी आहे। JUI न रुगो एहतजाज जो सॾ ॾिनो आहे, पर जलसो बि थियो आहे। अदालत अहिड़ियूं कार्रवायूं रोकण जी हिदायत करे। अटार्नी जनरल चयो त वफ़ादारियूं तब्दील कंदड़ असेंबली मेंबरनि अॼु ताईं इस्तीफ़ाऊं न आहिनि ॾिनियूं। जंहिं ते चीफ जस्टिस चयो त तव्हांजो कमु आहे त सियासी पार्टियुनि खे क़ाइल कयो। उन मौक़े ते अदालत हुकुमरान जमायत जे ॾंडा बरदार फोर्स ते पिणु ॻणती ज़ाहिर कई। जस्टिस मज़हर आलिम चयो त PTI तरफ़ां ॾंडा बरदार टाइगर फोर्स ठाहिणु अफ़सोस जोॻो आहे। चीफ जस्टिस चयो त समूरियुनि पार्टियुनि खे जमहूरी क़दरुनि जी पासदारी करणु घुरिजे। अटार्नी जनरल चयो त आर्टिकल 17(2) जे हवाले सां सुप्रीम कोर्ट चयो आहे त इनफरादी वोट जी का हैसियत न आहे। जंहिं ते चीफ जस्टिस चयो त अव्हां जे दलीलनि खे सम्झूं था त मामिलो अहमियत जोॻो आहे। आर्टिकल 63A फ्रीवेल मेंबरनि लाइ हिकु तरीक़ेकार वाज़े करे छॾियो आहे, जंहिंजा 2 नतीजा कानूनी ऐं आइनी आहिनि। जस्टिस जमाल मंदोखेल चयो त जेकॾहिं वोट पार्टी जो न हूंदो त जमहूरी अमल दफ़न थी वेंदो। जंहिं ते अटार्नी जनरल चयो त जेको बि शख़्स कंहिं पार्टी मां खटे ईंदो आहे उहो पंहिंजे तक जो आवाज़ हूंदो आहे। जस्टिस जमाल मंदोखेल चयो त वोट सियासी जमायत जो न पर मेंबर जो हक़ आहे। जस्टिस एजाजुल हसन चयो त छा मेंबर पार्टी खां ॿाहिरि वोट ॾेई सघे थो। जस्टिस मुनीब अख्तर रिमार्क्स ॾिना त सियासी पार्टियूं इदारा आहिनि ऐं ज़ाब्ता इख़लाक़ जी भञकड़ी इदारनि खे कमज़ोर करे थी। पार्टी लाइन जी पाबंदी न हूंदी त सियासी पार्टी तबाह थी वेंदी। जंहिं ते अटार्नी जनरल चयो त 1985 में गैर जमायती बुनियादनि ते चूंडूं थियूं हुयूं। मोहम्मद खान जुणेजे खे वज़ीर आज़म बणजण लाइ पार्टी सदर बणजणो पियो हो। चीफ जस्टिस चयो त पार्टी डिसिप्लिन जी भञकड़ी करण जा सियासी ऐं कानूनी असर मुख़्तलिफ़ आहिनि। सियासी असर इहो आहे त मेंबर खे ॿीहर टिकट न मिलंदी, जॾहिं त संदसि नाअहली आइनी नुक़्तो आहे। जस्टिस जमाल खान मंदोखेल चयो त पार्टियुनि जा मेंबर पंहिंजे तकनि आॾो जवाबदार न आहिनि। पार्टी डिसिप्लिन जी पाबंदी केतिरे हद ताईं आहे। अटार्नी जनरल चयो त जेकॾहिं पार्टी में ॻाल्हि न ॿुधी वञे त इस्तीफ़ा ॾेई सघिजे थी। इस्तीफ़ा ॾेई मेंबर ॿीहर अवाम वटि वञी सघे थो। जंहिं ते जस्टिस एजाजुल अहसन चयो त टिकट वठण महिल उम्मीदवार खे ख़बर हूंदी आहे त हू कॾहिं आज़ादी सां वोट नथो ॾेई सघे। जॾहिं त चीफ जस्टिस चयो त ॿी ॿेड़ी में टुपो ॾींदड़ मेंबर खे सीट तां हथ धोइणा पवंदा। जस्टिस जमाल मंदोखेल पुछाणो कयो त जेकॾहिं को मेंबर पंहिंजे पार्टीअ जे ग़लति क़दम ते पार्टी छॾे वञे त छा थींदो। जंहिं ते अटार्नी जनरल जवाबु ॾिनो त लिखी ॾिए त हू इस्तीफ़ा ॾेई रहियो आहे। जंहिं ते चीफ जस्टिस चयो त इन जो मतिलबु आहे त पार्टी खां फिरण जा नतीजा भोगणा पवंदा। जस्टिस एजाजुल अहसन चयो पोइ त हुकूमत लाइ नओं पिंडोरा बॉक्स खुली वेंदो। हुकूमत वटि त तमामु थोरी अक्सरियत आहे।
जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स ॾिना त सवाल इहो आहे त फिरंदड़ मेंबर खे केतिरे वक़्त लाइ डिसाइड कयो वञे। जस्टिस मुनीब अख्तर चयो त मेंबरनि खे पार्टी मैंडेट मूजिबि वोट ॾियणा आहिनि ऐं खेनि पार्टी लाइन ते हलणो आहे। फुल स्टॉप, दैट्स इट। पार्टी लाइन तब्दील करण ते गुड बॉय या बैड बॉय नथो चई सघिजे। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल चयो त 63A उभरंदड़ सियासी निज़ाम जो डिसिप्लिन आहे। 63A चवे थो त बेशक तव्हां पंहिंजी पार्टी खां नाख़ुशि आहियो पर तव्हां पार्टी सां गॾु बीहो। जंहिं ते अटार्नी जनरल चयो त सॼो सियासी निज़ाम आर्टिकल 63A या आर्टिकल 95 ते बीठो आहे। जेकॾहिं 63A या आर्टिकल 95 जी भञकड़ी थी त सॼो सियासी निज़ाम लुॾी वेंदो। जस्टिस मुनीब अख्तर चयो त वोटिंग वक़्तु इनफरादी राय ते पार्टी राय ॻोरी हूंदी आहे। फिरण जो कानून पहिरें ॾींहं खां ई मौजूदु आहे। जंहिं ते अटार्नी जनरल चयो त मामिलो रुगो 63A जी तलवार जो न पर सॼे निज़ाम जे नाकाम थियण जो आहे। जस्टिस मुनीब चयो त जेकॾहिं सभिनी पंहिंजी मर्ज़ी कई त सियासी पार्टियूं इदारो न पर हुजूम बणिजी वेंदियूं। इनफरादी शख़्सियतुनि खे बाख्तियार बणाइण सां इदारा तबाह थी वेंदा। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस पुछाणो कयो त छा ॿियनि जमहूरी हुकूमतुनि में फ्लोर क्रॉसिंग जी इजाज़त आहे। जंहिं ते अटार्नी जनरल चयो त ॿियनि मुल्कनि में क्रिसमस खां अघु घटि थी वेंदा आहिनि जॾहिं त असां वटि रमज़ान में अघु ॿीणा थी वेंदा आहिनि। जस्टिस जमाल खान मंदोखेल पुछाणो कयो त छा तव्हां पार्टी सरबराह खे बादशाह बणाइण चाहियो था। जंहिं ते अटार्नी जनरल चयो त पार्टी सरबराह खे बादशाह न पर लोटो बि न बणिजणु घुरिजे। सदारती रेफरेंस ते बहस जारी हो त अदालत ॿुधणी 25 मार्च ताईं मुलतवी करे छॾी।